नाज़रीन वाक़िया आगाह कंदासीं पीवी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बाबा गुरु नानक जे 552 जन्म ॾींहं जे मौक़े ते सिखनि खे मुबारकबाद ॾींदे सॼी दुनिया मां पाकिस्तान ईंदड़ सिख यात्रियुनि खे भलीकार कयो आहे। पीवी चेयरमैन पंहिंजे बयान में चयो आहे पाकिस्तान सिखनि जो ॿियो घर आहे। गुरु नानक भाईपे ऐं इंसान दोस्तीअ जो पैगाम ॾिनो। 1973 जो आइन पाकिस्तान में समूर नक़लियतनि जी बराबरीअ जे हक़नि जी ज़मानत ॾींदो आहे। हुन वधीक चयो त अॼु बि पाकिस्तान में समूर नक़लियतनि जे मुकमल मज़हब जी आज़ादी हासिल आहे। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बाबा गुरु नानक जे 552 जन्म ॾींहं जे सिखनि खे मुबारकबाद ॾींदे सॼी दुनिया मां पाकिस्तान ईंदड़ सिख यात्रियुनि खे भलीकार कयो आहे। पीवी चेयरमैन पंहिंजे बयान में चयो आहे पाकिस्तान सिखनि जो ॿियो घर आहे। गुरु नानक भाईपे ऐं इंसान दोस्तीअ जो पैगाम ॾिनो।